इरीगेशन मुलाज़िम जो मुतालबंदी मंताला भटछाग निकतल पैदल मार्च धाबे जी पहुंची वियो। मियां अब्दुर्रहीम इकबाल अहमद लाड़े खलील अहमद यासिर लाड़े के ॿियनि जी अॻवानी में पैदल मार्च धाबे जी पहुतो तो गुलनि जी वरखा करे माना तो आदर भाग कयो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त इरीगेशन खाते सिंध जे मुलाज़िमनि खे अञा ताईं सन कोटा सिहत कार्ड प्रोमोशनल पोस्ट ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे टाइम स्केल ऐं ॿियूं मराहतूं नाहिनि मिली सघियूं। हुन चयो त इरीगेशन खाते समेत RBOD ऐं LBOD इदारनि में 12 माण्हू भर्ती करे उन इदारनि खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। आपाशी खाते जे मुलाज़िमनि जे हक़नि लाइ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह दरबार खां 6 जनवरी खां निकिता आहियूं। असांजा मुतालबा आहिनि त आपाशी खाते जे मुलाज़िम खे सन कोटा ॾिनो वञे, छो त सन कोटा जो हक़ असांखे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾिनो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि उनखे बरक़रार रखियो। आपाशी मुलाज़िमनि खे सिहत कार्ड ॾिनो वञे, पंजाब जे मुलाज़िम खे सिहत कार्ड मिले थो, सिंध जे मुलाज़िम खे बि सिहत कार्ड मिलणु घुरिजे। आपाशी मुलाज़िमनि खे जेके प्रोमोशनल पोस्टूं आहिनि उनखे टाइम स्केल ॾियणु घुरिजे, उनखे टाइम स्केल ॾिनो वञे। ऐं आपाशी मुलाज़िमनि खे घर ठाहिण लाइ प्लाट ॾिनो वञे। RBOD जा मुलाज़िम पका कया वञनि, जन वीचारनि खे 15 महीननि खां पघारूं कोन थियूं ॾिनियूं वञनि। LBOD जे 2601 मुलाज़िमनि जी समरी असां सिंध असेंबली मां पास कराई, गवर्नर सिंध बि उन ते सही कई, वज़ीर आला बि उन ते सही कई, चीफ सेक्रेटरी बि उन ते सही कई। हिननि सिर्फ़ु 590 माण्हुनि जो नोटिफिकेशन जारी कयो, न 2601 मुलाज़िम खे नोटिफिकेशन जारी कयो वञे। अॻवाननि मुतालबो कयो त ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि जी इरीगेशन मुलाज़िमनि खे बि जाइज़ हक़ ॾिना वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk